नंढड़ा ॿारो तव्हां लाइ इनाम खटण जो हिकु ॿियो मौक़ो। नर्सरी राइम कॉम्पिटिशन थी रही आहे तव्हांजे ई शहर में। 3 सालनि खां वठी 8 सालनि जे ॿारनि लाइ ही सोनहरी मौक़ो आहे इनाम खटण जो। 3 बैत आहिनि, 3 बैतनि मां को बि हिकु बैत यादि करियो। यादि करे वीडियो कढी पंहिंजे ई शहर जे ऑर्गेनाइज़र्स खे मोकिलियो ऐं पोइ ॾिसो तव्हांखे मिलंदो इनाम। ऐं इनाम में 5 खटंदड़नि खे मिलंदी स्मार्ट वॉच। सो तव्हीं दिलि न लायो, अॼु ई करियो कोशिश। 31 जनवरी अथव लास्ट डेट, 31 जनवरी 2023। वधीक ॼाण जे लाइ तव्हां ज़रूरु ॾिसो www.sindhisangat.com ऐं जे ईमेल मोकिली था त उहा हूंदी info@sindhisangat.com। पंहिंजे ई शहर में ज़रूरु मिलो पंहिंजनि ऑर्गेनाइज़र सां ऐं तयारी कयो अॼु ई। जंहिं बि शहर में को असांजो प्यारो साथी हीअ चटाभेटी ऑर्गेनाइज़ करणु चाहे थो त मूंखे कॉन्टेक्ट करे 9821473200 ते करियो शुरूआत नई चटाभेटीअ जी। जय झूलेलाल।